पाक पैगंबर मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेके कानून ऐं उसूल इन उम्मत के सेखारिया उन्हनि जो बुनियाद अल्लाह सही इन क़ुरान मुक़द्दस जे अंदरि बयान करणु फरमायो। मके जा मुशरिक उन्हनि जी मर्ज़ी इहा हूंदी त तव्हां पंहिंजी इबादत बिला शक कयो, असांखे एतिराज़ न आहे। असां वारी जेको मज़हब आहे, असांजो तरीक़ो आहे, उनखे ग़लति न चओ। अरे काफ़िरनि जी इहा ॻाल्हि पूरी न थी त काफ़िरनि पाण में सरदारनि सां गॾिजी मशवरो करे अबू तालिब वटि पेश थिया, जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे पंहिंजे घर में पालींदड़ हुयो, ख़िदमत कंदड़ हुयो, साईं जन जी हिफ़ाज़त जो ज़रियो हुयो। उन वटि अची करे तव्हां खणी आया त साईं मोहम्मद बिन अब्दुल्लाह पंहिंजी इबादत करे थो, पर असांजे बातिल महबूदनि जे लाइ चवंदो रहे थो त इहा ग़लति आहे। मुतालबा खणी आया आहिनि, साईं जेकॾहिं तव्हांखे हुकूमत खपे, तव्हांखे असां पंहिंजो हुक्मरान बनाइण जे लाइ तयारु आहियूं। तव्हांखे कंहिं मके जे अंदरि कंहिं हसीन जमील औरत सां निकाह करणो आहे, असां निकाह में ॾियण जे लाइ तयारु। सोन खपे, माल खपे, मिल्कियत खपे, पैसा खपनि, जेका शइ खपे असां ॾियण जे लाइ तयारु। पंहिंजे महबूदनि खे न ॻाल्हायो, हालांकि अल्लाह जा हबीब उन्हनि खे के घटि वधि न ॻाल्हाईंदा हुआ, गारियूं न ॾींदा हुआ। असांजे इस्लाम जे अंदरि गार ॾियण जी इजाज़त ई न आहे, भली मुखालिफ़ हुजे। इस्लाम जो इहो तक़ाज़ो ई न आहे त तव्हां बातिल खे चओ त तव्हांजे मथां अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ हुजनि। इस्लाम जो तरीक़ो इहो आहे, हा, जिन इस्लाम जे रस्ते में रुकावट विधी, क़ुरान उन्हनि खे एतिरो चयो आहे त उन्हनि जे मथां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी लानत हुजे। इन खां वधीक कंहिंजे मज़हब खे गार ॾियणो, बदअख़लाक़ी जो मुज़ाहिरो करणु इस्लाम जो तरीक़ो न आहे। बाक़ी जेकॾहिं उहे मज़हब वारा चवनि त तव्हां असांजे मज़हब खे ग़लति बि न चओ, इहो इस्लाम जो तरीक़ो न आहे। इस्लाम क्लियर कट ॻाल्हि इहा कई आहे त इस्लाम सचो आहे, इस्लाम खां अलावा बाक़ी सभु जो सभु मज़हब कूड़ा आहे। ईअं न चइबो त साईं असां बि पंहिंजी जाइ ते सच आहियूं, तव्हां बि सचा हूंदा। इनखे मुनाफ़िक़त चइबो आहे, इस्लाम न आहे चइबो। इस्लाम वाज़े दो टोक अंदाज़ में फरमायो त सिर्फ़ु इस्लाम सचो, सिर्फ़ु क़ुरान सचो आहे, सिर्फ़ु मोहम्मद मुस्तफ़ा सचो आहे। काइनात जे अंदरि हिन वक़्त में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो कानून हलंदो, उहो कानून आहे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो कानून, जंहिंजो सभ खां वॾो ऐं अज़मत वारो किताब अल्लाह जो क़ुरान आहे। क़ुरान जी तारीफ़ फरमाईंदे रब शुरू में फरमायो त ज़ालिकल किताब, फरमाईंदा ही किताब आहे ला रईब फीह, इन जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो शक ऐं शुबो न आहे। कि दुनिया जे अंदरि हर शइ सची खपंदी आहे, तव्हां उनखे तोरे तके ॾिसंदा आहियो त असली सोन आहे या असल चांदी आहे या असल लोह आहे या इन जे अंदरि मिक्स थियल आहे। अल्लाह फरमाए त काइनात जा सभु किताब जमा कयो, उन्हनि जे अंदरि शक ऐं शुबो हूंदो, क़ुरान शक ऐं शुबे खां पाक आहे। ज़ालिकल किताब ला रईब फीह हुदल लिल मुत्तक़ीन। साईं कहिड़े मक़सद जे लाइ तो इन क़ुरान खे नाज़िल फरमायो? फरमाईंदा जेके तक़वा इख्तियार कंदड़ अबाना आहिनि, जेके तक़वा ऐं परहेज़गारी इख्तियार कंदड़ आहिनि, जेके ईमान वारा आहिनि, उन ईमान वारनि जे लाइ अल्लाह हिदायत ऐं नूरानियत वारो रस्तो इन क़ुरान मुक़द्दस खे बनाए करे मोकिलणु फरमायो। फरमाईंदा उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। फरमाई जिन ईमान आंदो इन क़ुरान मुक़द्दस से सचो चयो ऐं पंहिंजे अखियुनि ते रखी करे चयो असांखे ॻाल्हि सम्झ में अचे तॾहिं बि सचो आहे, ॻाल्हि सम्झ में न अचे तॾहिं बि अल्लाह जो क़ुरान सचो आहे। फरमाईंदा हिदायत ऐं नूरानियत वारो कलाम ई अल्लाह जो कलाम आहे। फरमाईंदा व उलाइका हुमुल मुफ़्लिहून, फरमाई जिन इन ते ईमान आंदो अल्लाह उन्हनि जे लाइ फरमायो त इहे ई कामयाब आहिनि, इहे ई शख़्स आहिनि जिन जे लाइ अल्लाह जी फरमायो। फरमाईंदा इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला। फरमाईंदा इहे ई ईमान वारा आहिनि, इहे ई आमाले साले वारा आहिनि। ईमान बि आंदऊं, आमाले साले बि आंदऊं। इन ईमान ऐं अमल साले जे करे अल्लाह से उन्हनि जे लाइ जन्नत खे त मुक़ररु करणु फरमायो, पर जन्नतुल फिरदौस खे अल्लाह से उन्हनि जे लाइ मुक़ररु फरमायो। ज़िंदगी जी का गारंटी न आहे, को इंसान कहिड़े तफ़ात करे वञे, का गारंटी न आहे को कहिड़े वक़्तु हिन दुनिया खां रेलत करे वञे। जॾहिं इन शइ जी गारंटी न आहे त इंसान आख़िरत जे लाइ बि ओड़ी तयारी कर जेतिरो आख़िरत जे अंदरि रहणो आहे, ऐं दुनिया जे लाइ वरी ओड़ी तयारी कर जेको तव्हांखे दुनिया जे अंदरि रहणो आहे। काइनात खे सभु कुझु सम्झंदड़ इंसान हो, पंहिंजा बंगला ऐं महलात ऐं ज़मीनुनि खे आबाद करण वारो,
ये ख्याल ऐं ख्वाब रखंदड़ तव्हां खां वॾा सरदार ज़मींदार जिन जो दुनिया जे तख़्ते ते वॾो नालो हूंदो हुयो, चवंदा वॾो साहब अची वियो, अॼु उन्हनि जो नालो निशानी कोन्हे। न उहे पाण खां बीमारी खे रोके सघिया, न ज़ोफ़ खे रोके सघिया, न कमज़ोरी खे रोके सघिया। जवानी जे अंदरि पाण खे सभ खां वधीक ताक़त सम्झण वारा इंसान अॼु मण मिटीअ जे हेठां क़बरनि जे अंदरि सुता पिया थी। जिते तव्हां असांजो पैर ज़मीन जे मथां ईअं बाहि जे अंदरि सड़े थो, उन बाहि वारी ज़मीन जे अंदरि सुता पिया थी दफ़न आहिनि। तव्हां उन्हनि खे एसियूं नानी ॾिनियूं, उन्हनि खे बिजली जा पखा न छिके ॾिना आहिनि, आख़िरत जे अंदरि क़बर में सुता पिया आहिनि। हाणे उन्हनि खे अमल ईंदो, फरमाईंदा उन्हनि खे हाणे कमु ईंदो, इन्नल्लज़ीना आमनू व अमिलु सालिहात, जेकॾहिं ईमान आंदो अमल सालिह कयूं, जेकॾहिं इन क़ुरान सां पंहिंजी यारी निभायूं, क़ुरान सां पंहिंजो नीओ निभायूं, दुनिया में इन क़ुरान जे मुताबिक़ अमल करे ॾेखारियूं। हाणे इहो क़ुरान मण मिटीअ जे हेठां वञी करे इन्हनि जो सिफ़ारिशी बणिजी करे इन्हनि जे लाइ जन्नत मां थधी हीर वारो दरवाज़ो खोलाए करे इन्हनि जी जन्नत क़बर खे बेहश्त जो बाग़ बनाइण फरमाईंदो। अॼु असां वेठा आहियूं, असां खां अॻु में ॿिया हुया, उहे क़बर जे अंदरि हलिया विया, ग़रीब बि विया, अमीर बि विया। तव्हांखे मां निशानियूं ॾियां, केतिरा ई माण्हू अमीर जेके हलंदा हुआ 10 गाॾियुनि में, वॾा वॾा बंदूकुनि वारा दंबूकुनि वारा गॾु, 10 प्रोटोकॉल वारी गाॾियूं गॾु, अॼु क़बर जे अंदरि सुता पिया आहिनि। मथां को बंदूक वारो बि कोन बीहारियो अथऊं, मथां को हुनजो साह को हॾो कढी वञे। अलाह जे हवाले, ग़रीब बि अलाह जे हवाले, अमीर बि अलाह जे हवाले। तंहिंजे करे फरमाईं त इस्लाम सचो आहे, बाक़ी सभ जो सभु मज़हब कूड़ा आहिनि। इस्लाम सचो आहे, बाक़ी तमामु मज़हब बातिल आहिनि। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अवां असांखे इहो सबक़ ॾियणु फरमायो त कलमे वारा सचा आहिनि, कलमे खां अलावा वारा कूड़ा आहिनि। हाणे कावड़जनि त कावड़जनि, कूड़ो चवण ते को कावड़जे थो त इहो अलाह जे क़ुरान जो ऐलान आहे। अल्लाह जे क़ुरान असांखे ॿुधाइणु फरमायो, जेको मुस्लमान न आहे, जेको क़ुरान वारो न आहे, जेको मुस्तफ़ा जो मुरीद न आहे, उहो कूड़ो आहे। इन ते हुनखे खार लॻे त बिला शक लॻे। असां चवंदासीं ईमान चइबो ई हुनखे आहे जेको क्लियर हुजे। मिलावट वारो ईमान अल्लाह जी ज़ात खे क़बूल ई न आहे। मिलावट वारो ईमान न हलंदो। अबा तूं बि सचो, मां बि सचो, इहो ईमान न हलंदो। ईमान वारो सचो, बाक़ी सभु कूड़ा, चाहे केर बि। फरमाईं तवमा मुहम्मदुन इल्ला रसूल। ओत जे मक़ाम ते जॾहिं जंग लॻी 3 हिजरीअ जे अंदरि, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शहादत जी ख़बर फैलिजी वई। असां जन हिन दुनिया खां हलिया विया, कूड़ी ख़बर फैलिजी। साहबा कराम परेशान थिया ऐं उन्हनि जा हवास बाख़्ता थी विया। साईं जन जहिड़ो सरबराह, साईं जन जहिड़ो वॾो काइनात जा वालिदैन गॾु कयो, मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो रहमतुल लिल आलमीन अल्लाह कंहिंखे पैदा ई न आहे फरमायो। हाणे साईं जन जे सीने में उम्मत जे लाइ एतिरी मोहब्बत हूंदी, उम्मत पंहिंजी पूरी इंसानी ज़ात जे लाइ एतिरी मोहब्बत हूंदी। रातिनि जो उथी करे तहजुद पढ़ी करे ईअं साईं जन रोइण फरमाईंदा, जो अम्मा आयशा साईं फरमाए थी, साईं जन जे रोइण जे करे जीअं हिचकियूं चइबियूं न, हिचकियूं जीअं हेॾकियूं, अहिड़ो आवाज़, हेॾकिन जहिड़ो आवाज़ साईं जन जे सीने मुबारक मां ईंदो हुयो। साईं जन उम्मत जे लाइ रोइण फरमाईंदा हुआ। हालांकि अल्लाह पाक मोहम्मद रसूलुल्लाह साईं जन खे बिशारत ॾियणु फरमाई, साईं अवां जूं अॻियूं पोयूं कोताहियूं असां माफ़ करणु फरमायूंसीं। अव्हांखे त अल्लाह साईं जन्नत जो सर्टिफिकेट ॾियणु फरमायो, पर तव्हां सां गॾु जेको अबू बकर आहे इहो बि जन्नती, तव्हां सां जेको उमर फारूक आहे इहो बि जन्नती, तव्हां सां गॾु जेको उस्मान ज़ुन्नूरैन आहे इहो बि जन्नती, तव्हां सां गॾु जेको अली उल मुर्तज़ा साईं आहे इहो बि जन्नती, तव्हां सां गॾु जेको उबैदुल्लाह बिन जर्राह इहे बि जन्नती आहिनि। रसूलुल्लाह साईं जन पंहिंजी ज़बान अक़दस मुबारक सां 10 साहिबनि खे जन्नत जी बिशारत ॾियणु फरमाई। छाजे करे साईं जन हुकुम फरमाईंदा हुआ, साईं जन जे हुकुम खां अॻु में उहो पंहिंजो माल बि क़ुर्बान करे छॾींदा हुआ, उहे पंहिंजी जान बि मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां क़ुर्बान करे छॾींदा हुआ। जान बि क़ुर्बान कंदा हुआ, माल बि क़ुर्बान कंदा। जहिड़ा जान जा क़ुर्बान वारा आशिक़ पैदा थिया, अल्लाह से उन्हनि जी तारीफ़ क़ुरान में फरमाई, वइज़ा क़ील लहुम आमिनू कमा आमनन नास क़ालू अनुमिनु कमा आमनस सुफ़हा। अल्लाह फरमाए त ईअं ईमान आणियो जीअं मोहम्मद मुस्तफ़ा जे मथां सहाबा ईमान आंदो। साईं कीअं ईमान आणियो?
फरमाई जीअं अबू बकर सिद्दीक़ मुस्तफ़ा ते ईमान आंदो ईअं ईमान आणियो। अबू बकर सिद्दीक़ जे मथां सिद्दीक़ लक़ब कीअं पियो? जॾहिं साईं मेराज वारो वाक़ियो ॿुधाइणु फरमायो, काफ़िरनि उन ते एतिराज़ कयो। अबू बकर सिद्दीक़ उन महफ़िल जे अंदरि मौजूदु न हुयो। ॿाहिरि वञी करे काफ़िर वञी करे उनखे ॿुधाइनि था, साईं हिकिड़ो शख़्स चवे थो रातो राति जे अंदरि मां मके खां बैतुल मुक़द्दस ताईं सफ़र कयुमि, वरी बैतुल मुक़द्दस खां 7 आसमाननि जो सफ़र कयुमि, वरी अर्शे मुअल्ला ते वियुमि, रब जो दीदार कयुमि, वापसि अची वियुमि रात जे अंदरि, वरी बैतुल मुक़द्दस खां बैतुल्लाह ते अची करे पहुतुमि। हिकु राति जे अंदरि सॼो सफ़र थी वियो। छा इहो सफ़र मुमकिन आहे? सैयदना सिद्दीक़ अकबर फरमाए थो इहो मुमकिन त न आहे, पर ॿुधायो त सही चवे केरु थो? फरमाई त तो वारो यार मोहम्मद बिन अब्दुल्ला चवे थो। हज़रत अबू बकर सही फरमाए थो जेकर इहा ॻाल्हि रसूलुल्लाह फरमाई आहे त मां अल्लाह जो कसम खणी करे चवां थो इहा ॻाल्हि बिल्कुलु सची आहे। तंहिंजे करे साईं फरमायो, हालांकि अञा साईं दी पहुतो न हुयो, भला चवंदे बी त भला मां साईं खां पुछी अचां। न फरमाई जेकॾहिं मुंहिंजे हबीब फरमाई आहे त इहा ॻाल्हि सची आहे। तॾहिं अल्लाह जे हबीब जे इन प्यारे जे मथां सिद्दीक़ लक़ब पियो। सचा त ॿिया बि हुया, पर हिन सदाकत जे अंदरि कमाल करे ॾेखारियो। त मूं अर्ज़ु कयुमि त उहिद जे मक़ाम ते सहाबा किराम जॾहिं इहा ख़बर पई त उन्हनि जा हवास बाख़्ता थी विया। ख़बर कूड़ी हुई, पर अल्लाह साईं उन्हनि खे सबक़ ॾियणु फरमायो। फरमाई त बिल आख़िर हू अल्लाह त न आहे, तव्हां बनी इसराईलनि वांगुरु उन्हनि पंहिंजे नबियनि खे अल्लाह सां वञी करे मिलायो, अहिड़ी ॻाल्हि त आहे कोन। तव्हांखे अहिड़ी शइ छो पैदा थी पई? फरमाई बिल आख़िर भला अल्लाह जो हबीब आहे, दुनिया छॾींदो? फरमाईंदा अफ़ इम्मा दअऊ कुतिलन क़लबतुम अला आक़ाबिकुम, जेकॾहिं प्यारो हबीब हिन दुनिया खे छॾे वञे या शहीद थी वञे, छा तव्हां इन मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन खे छॾे वेंदा छा? हू आरज़ी हुया, शख़्सियतूं आरज़ी आहिनि, अल्लाह जो दीन हमेशह जो दाइमी आहे। ये क़ुरान हमेशह रहंदो। काइनात जे अंदरि जेको बि तव्हां सां एतिराज़ करे उनखे चओ त क़ुरान जहिड़ो किताब आणे ॾेखार त पोइ तो वारी ॻाल्हि खे वज़न ॾियां। जेकॾहिं क़ुरान जहिड़ो तो वटि किताब नाहे त पोइ बाबा बहस न कर, क़ुरान अल्लाह जो किताब आहे। हिन जहिड़ो मौजिज़ किताब पूरी काइनात जे अंदरि कंहिं वटि बि न आहे। बाक़ी असां मुस्लमाननि जा अमल ॾिसी करे इस्लाम जे अंदरि न अचो। असां मुस्लमान कमज़ोर आहियूं, गुनाहगार आहियूं, असांजे अंदरि ख़ताऊं आहिनि। तूं मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन जी पाकीज़गी ॾिसी करे अल्लाह जे दीन जे तरफ़ हलियो अच। अल्लाह जो दीन पाक आहे। मां ख़राब थी सघां थो, रब जो दीन ख़राब न आहे। मुंहिंजे अंदरि कोताहियूं आहिनि, अल्लाह जे दीन जे अंदरि का कोताही न आहे। पाण साईं 23 साल मुसलसल हिन दीन जी तबलीग करणु फरमाई। आख़िरी वक़्त में साईं अमल बि सेखारिया ऐं नमाज़ बि सेखारी। साईं फरमायो त मुंहिंजी अखियुनि खे नमाज़ जे ज़रिए सां तव्हां थधो करणु फरमायो। मुंहिंजी अखियुनि खे नमाज़ जे ज़रिए सां थधो कयो। मुसलमानो नमाज़ पढ़ो, पर अहिड़ी नमाज़ पढ़ो जहिड़ी नमाज़ मुस्तफ़ा साईं असांखे सेखारणु फरमाई आहे। ऐं क़ुर्बानी जा ॾींहं अचनि था, इन क़ुर्बानी में तव्हांखे ताक़त आहे, क़ुर्बानी कयो दिलि जी ख़ुशीअ सां। क़ुर्बानी कयो, अहिड़ी क़ुर्बानी कयो जंहिं क़ुर्बानी खां वाक़ई यकीन थिए त इन क़ुर्बानी जे ज़रिए सां अल्लाह तबारक व तआला असांजी मग़फ़िरत फरमाईंदो, असांजे लाइ जन्नत ताईं पहुचण जो इन क़ुर्बानी खे सबबु ऐं ज़रियो बनाइणु फरमाईंदो। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह साईं अमां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।